सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक ॿियों। अस्सलाम वालेकुम बारो। सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भलीकार आहियां अली रज़ा मरी, अवांजो रियाज़ी जो उस्ताद। अॼु लेक्चर नंबर 2 में असां पढ़ंदासीं फॉर्म्स ऑफ सेट, यानी सेट जा नमूना, यानी सेट लिखण जा तरीक़ा। नमूने खे तरीक़ो चई सघूं था या सूरत चई सघूं था। त केतिरनि सूरतुनि सां, केतिरनि नमूननि सां सेट खे लिखी सघिजे थो। ठीकु आहे। टोटल 3 तरीक़ा थींदा आहिनि सेट खे लिखण जा। हिकिड़े खे चइबो आहे डिस्क्रिप्टिव फॉर्म, यानी बयानी नमूनो। ॿियो हूंदो आहे टेब्यूलर फॉर्म, यानी जदवली नमूनो। ऐं टियों हूंदो आहे सेट बिल्डर फॉर्म, यानी अलामती नमूनो। पहिरें खे डिस्कस अगरि कजे त पहिरें जो मक़सदु छा आहे। पहिरें जो मक़सदु इहो आहे त इन सेट जे नमूने में या तरीक़े में सिर्फ़ु काई हिकिड़ी स्टेटमेंट या हिकिड़ो कोई सेंटेंस मिलंदो, सिंधी में यानी जुमिलो हूंदो। वधीक का शइ न हूंदी, का ब्रैकेट न हूंदी, को कामा न हूंदो, को नंबर न हूंदा। इन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो हूंदो। अगरि सिंधी मीडियम में लिखंदासीं त सिंधी में जुमिलो हूंदो, अगरि इंग्लिश मीडियम में त इंग्लिश में जुमिलो हूंदो। जीअं मिसाल मां लिखां थो, अ सेट ऑफ ए आहे हिकिड़ो सेट जंहिंजो मक़सदु आहे अ सेट ऑफ डेज ऑफ अ वीक, यानी हफ़्ते जे ॾींहंनि जो सेट। ठीकु आहे, हफ़्ते जे ॾींहंनि जो सेट। त हीउ ॾिसो हिन में छा आहे। हिन में आहे सिंपली हिकिड़ी स्टेटमेंट। ठीकु आहे, सिंपली हिकिड़ी स्टेटमेंट आहे। हिन में का ब्रैकेट न आहे, को कामा न आहे। इन करे हिन सेट जे नमूने खे चवंदासीं डिस्क्रिप्टिव। छा? डिस्क्रिप्टिव चवंदासीं। हाणे असां पढ़ूं था ॿियो नमूनो। ॿिए नमूने जो नालो आहे टेबुलर फॉर्म, यानी जदवली नमूनो। हिन में असां छा कंदा आहियूं, असां हिन में ब्रैकेट्स ज़रूरु ॾींदा आहियूं ऐं नंबरनि जे विच में या मेंबर्स जे विच में कामा बि लाज़मी ॾींदा आहियूं। मिसाल सेट ए आहे जंहिंजो वैल्यू आहे, या सेट जो जेको मेंबर्स आहिनि उहे आहिनि 1 2 3। त ही कहिड़ो फॉर्म आहे? हीअ आहे टेबुलर फॉर्म। टेबुलर फॉर्म इन करे आहे जो टेबुलर फॉर्म में का स्टेटमेंट न हूंदी आहे, ही स्टेटमेंट बि न आहे। ऐं टेबुलर फॉर्म में ब्रैकेट बि हूंदी आहे, विचीनिंगी उहे बि आहिनि, मेंबर्स जे विच में कामा बि हूंदा आहिनि, उहे बि आहिनि। त माना हिन तरीक़े खे, हिन नमूने खे असां चवंदा आहियूं टेबुलर फॉर्म। ऐं तक़रीबन 100 मां 100% ही घणे में घणा यूज़ थींदड़ तरीक़ो हे ई आहे। ठीकु आहे न। मैथमेटिक्स जे बुक्स में 9 में अचो, 10 में अचो, 8 में अचो, 7 में तव्हां पढ़ो था ही। सो जिथे बि सेट हूंदो आहे तक़रीबन ही नमूनो आम जाम आहे। पर जे 3 आहिनि तरीक़ा, त असांखे 3 पढ़णा लाज़मी आहिनि। टियों आहे सेट बिल्डर फॉर्म। उन जे लाइ असांखे कुझु सिंबल्स यानी अलामतूं पढ़णियूं पवंदियूं ऐं उहे अलामतूं पाण ते पढ़ूं था। अलामतुनि खे पढ़ी करे पोइ पाण इहो सेट पढ़ंदासीं त इन सेट जे नमूने खे कीअं लिखिबो आहे। दोस्तो, हिन जो मक़सदु हूंदो आहे ॿारो घटि ऐं हिन जो मक़सदु हूंदो आहे ही अलामतूं कम ईंदियूं, घटि या घटि ऐं बराबरि, सॉरी, घटि ऐं बराबरि। हिन जो मक़सदु हूंदो आहे वधि या वॾो, ऐं हिन जो मक़सदु हूंदो आहे वॾो या बराबरि। हिन निशानी जो मक़सदु हूंदो आहे तालुक़ रखे थो ऐं
हिन जो मक़सदु हूंदो आहे ऐं हिन जो मक़सदु हूंदो आहे या। ठीकु आहे, हाणे अंग्रेज़ी में ॿुधी वञो। हिन जो मक़सदु हूंदो आहे पहिरीं जो लेस देन, हिन जो लेस देन एंड इक्वल, हिन जो ग्रेटर देन, हिन जो ग्रेटर देन एंड इक्वल, हिन जो मतिलबु हूंदो आहे बिलोंग्स टू, यानी तालुक़ रखे थो। ऐं उल्टी वी अगरि हुजे त उनखे ऐं या एंड चवंदासीं, ऐं सिधी वी हुजे त उनजो मक़सदु हूंदो आहे और, यानी या। ठीकु आहे, अगरि तव्हां चओ त मां तव्हांजी तसली जे लाइ ऐं तव्हांजी यादि दहानी जे लाइ ही मां हिते साइड में लिखी छॾियां, हिनखे चइबो आहे लेस देन, हिनखे चइबो आहे लेस देन एंड इक्वल, ऐं हिनखे चइबो आहे 3 नंबर खे ग्रेटर देन, ऐं हिनखे चइबो आहे ग्रेटर देन एंड इक्वल, हिनखे चइबो आहे बिलोंग्स टू, ऐं हिनखे चइबो आहे एंड, ऐं हिनखे चइबो आहे और। ठीकु आहे ॿारो, हे आहिनि असांजूं अलामतूं जेके इन 3 नंबर वारे में अलामती नमूने में ॾाढियूं कमु ईंदियूं, छो त पूरो जेको नमूनो आहे उन में इहे ई अलामतूं ई हूंदियूं आहिनि। सेट बिल्डर जो मक़सदु आहे त सेट खे बिल्ड कबो आहे इन्हनि अलामतुनि सां। ठीकु आहे, इन्हनि अलामतुनि सां सेट खे बिल्ड कबो आहे, सेट पैदा थींदो आहे, ठहंदो आहे। हाणे था अचूं असां हिन जे सेट ते। मां लिखां थो त एक्स सच डेट एक्स, हिकिड़ी निशानी असांखे रहिजी वई, मां मथे थो लिखां, हिन जो मक़सदु हूंदो आहे सच डेट, सिंधी में जॾहिं त। ये जेका थोड़ी टेढ़ी लाइन आहे, सिधी बिल्कुलु न हूंदी आहे, टेढ़ी हूंदी आहे, हिनखे पढ़िबो आहे सच डेट, यानी जॾहिं त। बिलोंग्स टू एन नेचुरल नंबर, बिलोंग्स टू एन यानी नेचुरल नंबर, कुदरती अदद, एंड ये और जो निशानी है नेचुरल नंबर एंड x इज लेस देन 4। ये जो तरीक़ो है यो छा है, ये तरीक़ो है सेट बिल्डर जो x सच डेट x, यानी x अड़ा या एकड़ो अड़ो अननोन नंबर है, अड़ो अननोन मेंबर है, या अड़ा अननोन मेंबर्स आहिनि जेके वास्तो रखन था n सां, कुदरती अददनि सां, ऐं वो जेको x आहे उहो 4 खां नंढो आहे, 4 खां घटि आहे। ॾिसो ये निशानी पढ़ी थी न पाण, घटि यानी लेस देन आहे, त इन्हे खे इन तरीक़े खे चवंदा आहियूं सेट बिल्डर फॉर्म। इहो सेट बिल्डर छो त इन जी मदद सां असां इन खे टेबुलर में कन्वर्ट करे सघूं था। हाणे असांखे ख़बर आहे त नेचुरल अदद उहे आहिनि जेके 1 खां शुरू थियनि, त 1 खां त शुरू थींदा, ख़तमु किथे थींदा, 3 ते थी वेंदा। छो त ही जेका स्टेटमेंट आहे इन जो मक़सदु आहे त 4 खां नंढो, 4 खां नंढो यानी 4 न हूंदा, पर जेकॾहिं इन ही स्टेटमेंट में असां हिकिड़ी नंढी लकीर ॾेई छॾियूं त हाणे हिन असां सैम्पल ते अची वेंदासीं, ऐं इहा सैम्पल आहे घटि ऐं बराबरि, यानी अगरि हिन खे लिखणु चाहियूं त लिखंदासीं 1 2 3 ऐं 4 बि, छो त हिन जे हेठां हाणे नंढी लकीर अची वई आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त हिन खां जेके 4 आहिनि इहे बि असां खणंदासीं। ठीकु आहे ॿारो, हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल था कयूं, x such that x belongs to natural number and x is greater than 2। हिते लेस देन जी ॻाल्हि हुई, हिते ग्रेटर देन जी ॻाल्हि आहे, यानी उहो हिन जी ॻाल्हि आहे। हिन जो मक़सदु आहे त वधि या ग्रेटर, त असां इन खे कीअं लिखंदासीं, इन खे लिखंदासीं b इक्वल्स टू घणे खां 2 खां वॾो, माना 2 न,
ॿिनि खां वधि यानी 3 खां शुरू थींदो आहे ऐं काई ख़बर न आहे त ख़तमु थींदो, छो त मथी लिमिट असांखे मिलियल ई न आहे। पर जेकॾहिं हाणे हिनखे हिकिड़ी लकीर ॾेई छॾ हेठां, त यानी हाणे मां हिन जे बारे में थो ॻाल्हायां, त इन जो मक़सदु आहे त वॾो बराबरि। त इन हीअ खे मां हाणे कीअं लिखी सघंदुमि, इन खे मां लिखंदुमि 2 बि लिखंदुमि। हाणे छो 2 लिखंदुमि, छो त हिन निशानी जो मक़सदु हूंदो आहे त हीअ 2 बि खणंदव तव्हां सेट में, ठीकु आहे। निशानी न हूंदी त 2 न खणंदासीं, निशानी हूंदी हेठि लाइन हूंदी त 2 बि खणंदासीं। हिते बि हीअ लाइन न हुई त 4 कोन खयोंसीं, पर पोइ लाइन ॾिनीसीं त 4 बि खयोंसीं। बसि मक़सदु इहो ई आहे, ठीकु आहे। ॾिसो हिन पूरे सेट में उहे निशानियूं आहिनि जेके हिते पाण पढ़ियूंसीं, ठीकु आहे। सो उमेदु आहे तव्हांखे हीअ लेक्चर सम्झ में आयो हूंदो त सेट जा 3 नमूना हूंदा आहिनि, उहे कीअं लिखिबा आहिनि। तव्हांखे लिखियो वञे सेट जो नमूनो, तव्हां ॾिसी सम्झी वेंदव त हिन जो नालो छा आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे कन्वर्ट करण लाइ चयो वञे, ॾिसो मां हिन सेट बिल्डर खे टेबुलर में कयुमि, टेबुलर खे मां डिस्क्रिप्टिव में करे सघां थो। इनखे मां कीअं लिखी सघां थो, सेट ऑफ फस्ट 3 नेचुरल नंबर। हाणे जेको इंग्लिश में मां चवां थो अ सेट ऑफ फस्ट 3 नेचुरल नंबर, इहो छा आहे, इन जो मक़सदु आहे त इहो मां हाणे डिस्क्रिप्टिव में थो चवां। छा में थो चवां, डिस्क्रिप्टिव में। त यानी हिक ॿिए में कन्वर्ट करणु आसान आहे, ठीकु आहे न। मिसाल इनखे थो लिखां मां हाणे ए, कीअं लिखंदुमि, हाणे तव्हांखे ख़बर आहे कुदरती थो त पहिरियनि 3 कुदरती अददनि जो सेट। हाणे इहो ही साॻियो ही हुयो सेट बिल्डर, हिन में कयोसीं त टेबुलर। इन साॻे खे खणी वरी हिते आयासीं त ही छा थी वियो, डिस्क्रिप्टिव। यानी हिक ॿिए में कन्वर्ट थी सघनि था, हिक ॿिए में कन्वर्ट थी सघनि था। उमेदु आहे तव्हांखे लेक्चर सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट लेक्चर ताईं ख़ुदा हाफ़िज़।